ओम शांति। अॼु जा महावाक्य आहिनि डबल रूप सां सेवा द्वारा ई आध्यात्मिक जागृति थींदी आहे। 13/3/1981 जा महावाक्य आहिनि। अॼु बाप दादा सर्व शुभ चिंतक संगठन खे ॾिसनि था। शुभ चिंतक अर्थात सदा शुभ चिंतन में रहण वारा। चेक करो तव्हां सदा शुभ चिंतन में रहंदा आहियो कि सभु सुठो थी वेंदो, सभिनि जा सुभाउ संस्कार सुठा थी वेंदा, सभु विकार बुराइनि सां मुक्त थी वेंदा, कंहिंसां कुझु बि न थींदो, सभु सेफ रहंदा। भई अॼुकल्ह दुनिया में जाते ॾिसो कोई न कोई प्रॉब्लम, माण्हू घुमण वञनि था त एक्सीडेंट, बाढ़, लैंडस्लाइड, है न। कोई ॿाहिरि वञे थो त अॼुकल्ह ॿारनि खे केॾो किडनैप था करे वञनि, है न। छोरियुनि खे ई न, छोरनि खे बि। मतिलबु हाणे नंढे नंढे ॿारनि जा स्कूल खुलिया त केतिरो माउ पीउ खे टेंशन थी थिए न। कुझु न कुझु थिए थो, ॿारनि खे हार्ट अटैक, किडनैपिंग, हुननि सां गॾु ग़लति कमु करनि था, है न। त माण्हुनि खे टेंशन त रहंदी न। त लेकिन असांखे छा करिणो आहे? बाबा चवनि था तव्हां शुभ चिंतन में रहो कि कंहिंसां कुझु बि न थींदो, सभु सेफ रहंदा, सभु बाबा जी छत्र छाया जे हेठां रहंदा। इन खे चइबो आहे वॾो थियणु। त असांजी ड्यूटी छा आहे? सिर्फ़ु पंहिंजे घर वारनि जे लाइ न, चलो पहिरियों तव्हां पंहिंजे घर वारनि जे लाइ शुरू करो, लेकिन उहे बि बाबा जा ॿार सम्झी करे, पोइ धीरे धीरे हुन में न ऐड करो कि सभु माण्हू सेफ्टी सां वञनि, सेफ्टी सां ईंदा। सम्झो तव्हांजे घर मां कोई ॿाहिरि वेंदो त तव्हां सोचंदो न भई इहे वञनि था सेफ्टी सां अची वञनि, सेफ्टी सां वञनि, बाबा जी छत्र छाया जे हेठां रहनि, है न। लेडीज़ जो इहो कमु हूंदो आहे। लेडीज़ खे ॾिसो केॾी वॾी ड्यूटी भॻवान ॾिनी अथई कि कोई बि घर खां ॿाहिरि वेंदो, हाणे दुकानु वेंदा, धंधो करणु, ॿार स्कूल वेंदा, त लेडीज़ खे सॼो ॾींहुं छा सोचण जी ड्यूटी आहे? भॻवान ॾिनी अथई शुभ चिंतन में रहणु। कई लेडीज़ कंदियूं आहिनि, ख़ासि करे तव्हांजा वॾा हूंदा न त उन्हनि खां पुछिजो। हू घणा बार त तव्हां खां पुछंदा, अची वियो, ठीक सां पहुची वियो। फ़ोन वोन कंदा आहिनि न त उन्हनि खे इहे ई दिमाग़ में रहंदो, इहे ई भॻवान सां प्रार्थना कंदी रहंदियूं आहिनि, है न, कि सुख सां पहुची वञे, हीअं करे। अॼुकल्ह जी लेडीज़ हीअं कंदी आहे, वियो उन खां पोइ पंहिंजा फ़ोन, टीवी, ॿियनि ॻाल्हियुनि में, ॿियनि माण्हुनि जी ॻाल्हियुनि में एॾो बिज़ी थी वेंदा आहिनि, ऐं चिंतन बि नेगेटिव हलंदो आहे। त इहे लेडीज़ खे भॻवान ड्यूटी ॾिनी अथई। वैसे त सभिनि जी आहे, लेकिन घर में त लेडीज़ ई फ्री रहंदी आहे न, मतिलबु दिमाग़ सां। हिन करे लेडीज़ खे न दिमाग़ जी जॉब वॉब त हाणे करणु सिखी न, पहिरियों थोरी कंदी हुई। पहिरियों हुननि जी बुद्धि भॻवान सां ई जुड़ियल रहंदी हुई। त इहो दिमाग़ जो कमु भॻवान लेडीज़ खे ॾिनो अथई। बुद्धि जो योग भॻवान सां जुड़णु। हिते बि ॾिसो बाबा छो माताउनि खे अॻियां कयो अथई। छो जो माताउनि त वैसे ई फ्री हूंदियूं आहिनि, उन्हनि खे त पैसो, धंधो, बिज़नेस, पढ़ाई आदि कुझु न हूंदी आहे न, मतिलबु बुद्धि फ्री रहंदी आहे। त उन्हनि जी बुद्धि भॻवान सां जल्दी लॻी सघंदी आहे। बाबा 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 बाबा, हिन करे लेडीज़ खे अॻियां रखियो अथई बाबा। उन्हनि खे कुझु आहे हाणे कुंवारी छोरी खे त वैसे बि कुझु न आहे। चलो अॼुकल्ह त पढ़ाई करनि थियूं, वैसे थोरी एॾो पढ़ियल लिखियल, वैसे त उन्हनि खे घर जो कम ई फ्री हुयूं न। पति जो बुद्धि में, बुद्धि पति वटि वञे न ॿारनि वटि, बसि घर जो कमु कयो या थोरो बहुत जो बि पढ़ाई लिखाई, ठीकु आहे। त बुद्धि जल्दी लॻी वेंदी हुई न भॻवान सां। शादी खां पोइ बि
लेडीज़ जी बुद्धि त फ्री रहंदी आहे, त हाणे अॼुकल्ह जॉब देखा देख इन में पियूं आहिनि। त ये ड्यूटी भॻवान वैसे त सभिनि खे ई बाबा चवनि था, लेकिन शुभ चिंतक मतिलबु सदा शुभ चिंतन में रहणु। कोई बि तव्हांजे घर मां वञे या तव्हां पंहिंजे घर में आहियो त बाबा त चवंदा आहिनि पूरे विश्व जे लाइ सुठो सोचो, लेकिन त बि तव्हां पंहिंजे लाइ बि सदा पंहिंजे शुरू करो, पंहिंजे लाइ पंहिंजे हद जे बाबा जे हिन ॿारनि जे लाइ, पोइ धीरे धीरे पंहिंजी कॉलोनी, शहर, देश, विश्व शुभ चिंतक रहण वारा, स्वचिंतन में रहण वारा अहिड़ा स्वचिंतक व शुभ चिंतक सदा बाप द्वारा मिली हुई सर्व प्राप्तियों, सर्व खजाना व शक्तियों, इन प्राप्तियुनि जे नशे में सदा में साथ साथ संपूर्ण फरिश्ते व संपूर्ण देवता ठहण जे निशाने जी स्मृति स्वरूप रहंदा आहियो। शुभ चिंतक अर्थात सदा शुभ चिंतन में रहण वारा, स्वचिंतन में रहण वारा, अहिड़ा स्वचिंतक व शुभ चिंतक, स्वचिंतक और शुभ चिंतक सदा बाप द्वारा मिली हुई सर्व प्राप्तियों, सर्व खजाना व शक्तियों, इन प्राप्तियुनि जे नशे में साथ साथ संपूर्ण फरिश्ते व संपूर्ण देवता ठहण जे निशाने जे स्मृति स्वरूप रहंदा आहियो। शुभ चिंतन बि रहो, स्वचिंतन, स्वचिंतन में छा चिंतन करो कि तव्हांखे बाबा सां केॾी सारी प्राप्तियूं मिलियूं आहिनि, केॾी सारी शक्तियूं, गुण, ज्ञान जो खज़ानो जंहिंसां सभु कुझु सम्झी वरितो आहे, फरिश्तेपन जी अनुभूति, संपूर्ण देवतापन जी अनुभूति, देवताई कॾहिं तव्हां अनुभव कयो था ख़ुदि जो देवताई रूप, फरिश्तो स्वरूप, है न? कॾहिं तव्हांखे ईअं लॻंदो आहे कि वापसि त असां जीअं कलयुगी दुनिया में एॾो दुख ॾिसंदा आहियो, है न? या जीअं द्वापर युग खां बि हीअं लड़ायूं थियूं, हीअं थींदो हुयो, त तव्हांखे कॾहिं लॻंदो आहे कि अरे बसि सतयुग त्रेता में त सुठो हूंदो, उन खां पोइ त असां वापसि अहिड़ी दुनिया में अची वेंदासीं जिते इहे थींदो। बाबा तंहिंखां सुठो त तव्हांजो पाठ केॾो सुठो आहे, तव्हां मथे आराम सां रहंदा आहियो, असां बि मथे रहूं, फालतू जा बसि 2 युग ॾिसूं सुख जा ऐं वापसि दुख में अची वञूं। अगरि तव्हांखे लॻंदो आहे त तव्हां सोचो कि असांखे ज्ञान एॾो छो सम्झ में आयो, असां एॾो छो अॻियां वधी वियासीं, त भले ई सतयुग त्रेता जा सुख त संगम युग जे सुख प्राप्तियुनि खां नंढा आहिनि, लेकिन इहे त संगम युग ते जो असांखे एॾी सारी प्राप्ति थियूं आहिनि, एॾो सारो ज्ञान मिलियो आहे, फरिश्तेपन जी अनुभूति थी आहे, लाइट ॾे खां न्यारो, इहे कोई अज्ञानी करे सघंदो जो असां फरिश्तेपन जी अनुभूति करूं था? पंहिंजे ख़ुदि खे कोई कृष्ण मञी सघंदो? ख़ुदि खे कोई गणेश मञी सघंदो? त हीअ प्राप्ति असांखे थींदी अगरि असां चक्कर में न वञूं त। बाबा असांजी बुद्धि जो तालो छो खोलियो अथई? जॾहिं असां चयो हा बाबा बाबा मूंखे स्वर्ग जो वरसो थो ॾिए, त बाबा चई अरे वाह मुंहिंजो ॿारु स्वर्ग में वञण वारो, त बाबा पंहिंजो सभु शक्तियूं, गुण, ज्ञान असांखे ॾेई छॾी। हाणे अगरि असांखे सम्झ में अचे थो कि वरी हीअं असां थींदासीं ऐं असां सोचूं, त बाबा बि सोचदा न, अरे ये ॿार, ये बि ॾिसो, ये बि हिकु तरीक़े जी माया आहे न, बाबा सां दूर
छो जी अगरि असां सोचंदासीं असां त परमधाम में रहंदासीं त बाबा जी जो अॼु असांखे अनुभूति थिए थी, मदद मिले थी, ओतिरी न मिलंदी। पोइ सिर्फ़ु असांजी ॿुधी में आत्मा परमात्मा जो ज्ञान ई सम्झ में ईंदो। बाक़ी जो बि असां एॾो कुझु पढ़ूं था, सिखूं था, इहे ॿुधी में न वेंदो त उहो मज़ो बि न ईंदो, है न। असली मज़ो त हाणे संगम युग ते आहे न। सतयुग में त छा हूंदो, उहो ई सभु कुझु हूंदा, बसि सोने हीरे जो हूंदो, है न। त उते त वैसे ई सभु कुझु प्राप्ति आहे। मेन मज़ो त हाणे ऐं हाणे जो बाबा खां सभु प्राप्तियूं करण जे लाइ असांखे चक्कर में वञिणो ई पवंदो। ॾिसो केॾी वॾी ॻाल्हि आहे, अगरि तव्हां हिनखे वीचार करो त बाबा चवनि था सदा इहे यादि रखो, पंहिंजी सर्व प्राप्तियूं, सर्व खज़ाना व शक्तियूं इन प्राप्तियुनि जे नशे में साथ साथ संपूर्ण फ़रिश्ते व संपूर्ण देवता ठहिण जे निशाने जे स्मृति स्वरूप रहंदा आहियो। जेतिरो नशो ओतिरो निशानो स्पष्ट हूंदो। समीप थियण जे कारण ई स्पष्टता आहे। ऐं बाबा जे एॾो समीप बि असां कॾहिं वञी सघंदा आहियूं जॾहिं असां चक्कर में वञण जे लाइ तयारु थियण लाइ राज़ी रहंदासीं। अगरि असां सोचता अॼु बाबा चई न गेट ठाहियो, ॾिसो जहिड़ी कलयुग ऐं सतयुग जे विच जो जेको संगम युग आहे हुन में 3 गेट आहिनि। हिकु त कलयुग खां संगम ते ईंदासीं त उहो जो लकीर आहे उहो हिकु गेट, हिकु संगम युग खां परमधाम वेंदासीं त उहो हिकु गेट, हिकु संगम युग ऐं सतयुग जे विच जी जेकी लाइन आहे उहो गेट। त असां कलयुग मां आयासीं संगम युग ते, असांखे बाबा जो चक्कर जो ज्ञान मिलियो, बाबा जो ज्ञान मिलियो। असां चयो हा इहे त मुंहिंजो बाबा आहे। पोइ असांखे चक्कर जो ज्ञान ॾिननि। पोइ असां सोचियो हा भई सतयुग जी दुनिया, बाबा स्वर्ग जो वरसो थो ॾियनि, इहे त ॾाढो ई सुठो आहे, हा मां वेंदमि। त असांजे लाइ कलयुग जो गेट बंदि थी वियो, परमधाम ऐं सतयुग जो गेट खुली वियो, है न। ऐं कोई आत्मा ईंदी आहे हुनखे बाबा जो ज्ञान त सुठो लॻंदो आहे लेकिन चक्कर जो ज्ञान सुठो न लॻंदो आहे, त हुनजे लाइ सिर्फ़ु परमधाम जो गेट खुलियो, है न। नर्क जो गेट बंदि थी वियो। भई हाणे उहो परमधाम में बाबा खे ई यादि कंदो या हुनजी मर्ज़ी कॾहिं कॾहिं नर्क में बि हली वञे। त हीअं असां हाणे जेतिरो असां इहे बाबा खे स्पष्ट ॼाणंदा वेंदासीं न, जेतिरो पंहिंजे पुरुषार्थ जो रूप स्पष्ट थींदो वेंदो कि हा मूंखे मां वञण लाइ तयारु आहे। वैसे त अगरि कंहिंखे वञिणो किरण जो शौक़ु न आहे लेकिन किरणो ई पवंदो। अगरि बाबा सां सभु प्राप्तियूं करणियूं आहिनि, फ़रिश्तो ठहिणो आहे, देवताई पद पाइणो आहे, त किरण लाइ बि तयारु रहणो। भई किरण बि न सोचो, ये सोचो असांखे एॾी प्राप्ति, एॾी सिद्धियूं बाबा हाणे प्राप्ति कराइनि था, सिद्धि स्वरूप ठाहिनि था, त असां द्वापर कलयुग में माण्हुनि जी असां द्वारा कई माण्हुनि जी मदद बि थींदी कंहिं न कंहिं तरीक़े सां, उहो बाबा ई कराईंदा। त पुरुषार्थ जो रूप स्पष्ट थींदो, वैसे संपूर्ण फ़रिश्तो रूप बि एतिरो ई स्पष्ट थींदो, है न। वैसे ही संपूर्ण फ़रिश्तो रूप बि एतिरो ई स्पष्ट थींदो। ठाहींदमि या न ठाहींदमि इहो संकल्प बि उत्पन्न न थींदो। असांजो पुरुषार्थ जो स्वरूप स्पष्ट आहे न, भई मूंखे ईअं करिणो आहे, इहे ठाहिणो आहे, त असां पंहिंजी मंज़िल ते पहुचंदा वेंदासीं न, त असांखे कॾहिं संशय बि न ईंदो कि असां ठाहींदासीं या न ठाहींदासीं।
अगरि अहिड़ो कोई संकल्प ईंदो आहे कि ठहिणो त खपेव, ज़रूर ई ठहींदासीं। इन सां सिद्ध थींदो आहे पंहिंजो फ़रिश्तो स्वरूप एतिरो समीप व स्पष्ट न थींदो। तव्हांखे कॾहिं लॻियो आहे कि हा मां त ठाहींदमि ई, न ठाहींदमि या न ठाहींदमि, इहो संकल्प बि उत्पन्न न थींदो। कॾहिं तव्हांखे लॻंदो आहे कि हा मूंखे अहिड़ो ठहिणो त खपे, व मां ज़रूरु हीअं ठाहींदमि, कि तव्हांखे पंहिंजो स्पष्ट स्वरूप नज़र ईंदो आहे। हाणे है न, हिकु थींदो आहे न भई क्लियर थी वञे कि हा मां हिन स्टेज ताईं पहुची वई आहियां, हाणे हिन स्टेज सां हेठि मूंखे कोई न लाहे सघंदो आहे किथे बि। इहे बि रॉयल रूप ऑफ माया अची सघंदी आहे तव्हांखे हेठि लाहिण जे लाइ, कि अरे सतयुग में त वापसि त किरणो ई आहे, एतिरो समय छा सुख ॾिसूं, तंहिंखां त कलयुग जे अंत में ईंदासीं, घटि दुख घटि सुख, है न। अहिड़ा संकल्प बि ईंदा तव्हांखे किराइण लाइ। छो जी कॾहिं कॾहिं दुनिया खे ॾिसी वैराग्य अची वेंदो आहे न, या कॾहिं कॾहिं चकर खां ई वैराग्य अची वेंदो। बाबा त चईंदा आहिनि नर्क जी दुनिया खां वैराग्य, कई माण्हुनि खे दुनिया ॾिसी न चकर खां ई वैराग्य अची वेंदो आहे, त सोचदो आहे तंहिंखां त मां अचां ई न, बसि लास्ट में हिकु जनम अचां ऐं वञा, तंहिंखां त शांति में मथे वेही रहो आराम सां। शिव बाबा बि त वेठा आहिनि, है न। शिव बाबा केॾी लकी आत्मा आहे न, जो सदा एवर प्योर रहंदी आहे, जेके दुनिया जी पतितपनों जी अविद्या है न। अहिड़ा अहिड़ा संकल्प बि कई बार ॿारनि खे ईंदा आहिनि किराइण लाइ। पोइ उहो छा थींदा, उहो हिन में रहिजी वेंदा, त पुरुषार्थ ढिलो थी वेंदो, त बाबा सां डिस्कनेक्शन थी वेंदो आहे। छो जी बाबा बि सोचदा न अलाए हीअ ॿार ईअं संकल्प थो करे, अलाए हिन जो पाठ ॿियो त न आहे कोई, त उहो प्राप्ति न थींदी आहे। त बाबा जैसा कि चवनि था, इन करे पंहिंजो लक्ष्य स्पष्ट रखो, पंहिंजो निशानो स्पष्ट रखो। थींदमि न थींदमि न, मां ठही वियमि, मां ई ठाहींदमि, ॿियो केरु ठाहींदो। जीअं पंहिंजे पुरुषार्थ जो रूप स्पष्ट आहे, वैसे संपूर्ण रूप बि एतिरो ई स्पष्ट अनुभव थींदो। ठाहींदमि न ठाहींदमि, इहो संकल्प बि उत्पन्न न थींदो। अगरि अहिड़ो कोई संकल्प ईंदो आहे कि मूंखे ठहिणो त खपे, या मां ई ठाहींदमि, मां ज़रूरु ठाहींदमि, ज़रूरु ठाहींदमि ई, इन सां सिद्ध आहे कि अञा असांजो फ़रिश्तो रूप समीप ऐं स्पष्ट न आहे। मतिलबु इहो संकल्प बि न अचिणो खपे कि ज़रूरु ठाहींदमि, न। तव्हां पंहिंजो पुरुषार्थ कंदा रहो, पंहिंजो लक्ष्य साम्हूं रखो, त ईअं लॻंदो कि असां पहुचा। जीअं पंहिंजो ब्रह्मा कुमार कुमारी जो स्वरूप स्पष्ट ऐं निश्चय बुद्धि थी करे चईंदा आहियो न कि असां ब्रह्मा कुमार कुमारियूं आहियूं, ईअं न चईंदा आहियो कि असां ब्रह्मा कुमार कुमारियूं थियणूं त खपनि, न। असां आहियूं, असां फ़रिश्ता आहियूं, आहियां त मां ई, इहे तो शब्द न निकिरे। ब्रह्मा कुमार कुमारियूं मूंखे थियणो त खपे, इहे तो शब्द न निकिरणो खपे। मां ई आहियां, है न, त आहियां त मां ई आहियां, चईंदा हा असां ई आहियूं। क्वेश्चन न उठंदो कि मां ई आहियां या न आहियां। कंहिंखे चईंदा कि अलाए मां अञा पूरो पुरुषार्थ न कयो आहे, अलाए मां आहियां न आहियां, तव्हां त चईंदा न असां BK आहियूं, है न। कई बार हाणे तव्हां पंहिंजो नाम लिखंदा हूंदव त लिखंदा आहियो BK फलानी, है न। किथे किथे पहिरों वारो साइन हूंदो आहे त उते ध्यानु ॾियणो पवंदो आहे, लेकिन जीअं बाबा जे घर में कुझु हीअं ॾियो करे त लिखंदा न BK। इहे तव्हां खां कोई पुछे तव्हां ब्रह्मा कुमारी आहियो,
त छा चईंदव? चईंदव न हा असां आहियूं, तो शब्द थोरी लॻाईंदव। हा असां आहियूं त सही, अञा पूरो ठहिया आहियूं न ठहिया आहियूं ईअं न। बाबा जो ॿार ठहियो, रेगुलर क्लास करनि था, पुरुषारत करिणो पवंदो आहे पंहिंजो, लेकिन चईंदा त आहियूं न असां ॿी के आहियूं। ईअं ई असांखे चइणो खपे असां फ़रिश्ता आहियूं, असां देवता आहियूं। फ़रिश्तो सो देवता आहियां मां। बाबा छा चईंदा आहिनि, ईअं अभ्यास करो कि मां शांति स्वरूप आत्मा आहियां, मां शांति स्वरूप आत्मा आहियां, मां पवित्र आत्मा आहियां। त बाबा असांखे चवनि था कि क्वेश्चन न उठंदो कि मां ही आहियां या न आहियां। कोई केतिरो बि क्रॉस एग्ज़ामिन करे कि तव्हां ब्रह्मा कुमार कुमारियूं न आहियो, भारत जा ई कुमार कुमारियूं आहियो, वॾे वॾे महारथी कुमार कुमारियूं आहियो, त तव्हां विदेशी क्रिश्चन आहियो, ब्रह्मा त भारत जो आहे, तव्हां कीअं ब्रह्मा कुमार कुमारियूं ठहींदव? अगरि कोई तव्हां सां क्वेश्चन करे, क्रॉस एग्ज़ामिन करे तव्हां सां कि अरे तव्हां त फलाणे जी धीउ आहियो, फलाणे जी माउ आहियो, फलाणे जी ज़ाल आहियो, तव्हां त भारत में रहण वारा आहियो। विदेशियुनि खे अगरि कोई चए, ॿिए धर्म वारनि खे कि तव्हां त फलाणे धर्म जा आहियो, ब्रह्मा त भारत जो आहे, त तव्हां छा चईंदव? कॾहिं कॾहिं ईंदो आहे न माया, बाबा चईंदा आहिनि न माया बि घटि न आहे। माया कहिड़े बि रूप में अची सघंदी आहे, असां कॾहिं सोचियो बि न हूंदो कि अहिड़े रूप में बि माया अची सघंदी आहे। हाणे ॾिसो अहिड़े रूप में बि माया अची सघंदी आहे न, वेठे वेठे माण्हू दुनिया में ॾिसंदा, वेठे वेठे माण्हुनि खे वैराग्य अची वेंदो कि अरे वरी असां किरंदासीं, एॾो अॻियां वधण खां पोइ वापसि सां इहो संकल्प, तंहिंखां सुठो त चक्कर में अचो ई न। इन करे पंहिंजो लक्ष्य क्लियर रखो, भई असांखे चक्कर में बि छो अचिणो आहे। कॾहिं असांखे अगरि अहिड़ो संकल्प बि अचे त चक्कर में बि छो अचिणो आहे। अगरि असां चक्कर में न ईंदासीं त बाबा जी पालना बि न मिलंदी, बाबा जो प्यार बि न मिलंदो, बाबा सां एॾा ज्ञान रत्न जो असां ॿुधिया आहिनि, सम्झिया आहिनि, मतिलबु ॿुधी, जीअं न बाबा चईंदा आहिनि न काम विकार में विया त सभु ख़तमु थी वेंदो आहे, चईंदा आहिनि न बाबा। ईअं ई अगरि असां चक्कर में वञण लाइ संशय कयो त असांजी ॿुधी मां सभु गुम थी वेंदो, बाबा सां डिस्कनेक्शन थी वेंदो। छो जी पोइ उहा आत्मा मतिलबु चक्कर में न ईंदी, मतिलबु परम धाम में बि बाबा खां ॾाढो दूर थी वेंदी। हाणे असां चईंदा आहियूं हा मां आत्मा परम धाम निवासी परमात्मा जी संतान, मां ही ब्रह्मण, मां ही फ़रिश्तो, मां ही देवता, त देवता ई कुल जी आत्मा बाबा जे नज़दीक रहंदियूं आहिनि न। त हिन करे असांखे हिते रहंदी हुई बि बाबा जी वो नज़दीक ताज़ो अनुभव थींदो आहे। ऐं अगरि असां चईंदासीं कि मां त अंत में ई ईंदमि, मूंखे त न अचिणो आहे, मां त कलयुग जे अंत में ई ईंदमि, मूंखे त कंहिं धर्म वर्म में बि न अचिणो आहे, बसि मूंखे दुख जी दुनिया ॾिसणी ई न आहे, त अचां वया त मतिलबु हिकदमि वृक्ष में हिकदमि हेठि आत्मा, उल्टे वृक्ष में हेठि आत्मा, त उहो बाबा सां केॾा दूर थी वेंदी। त ईअं इन करे पंहिंजो लक्ष्य साम्हूं रखो त तव्हांखे उहा अनुभूति थी वेंदी। ऐं कोई बि तव्हांखे क्रॉस एग्ज़ामिन करे कि तव्हां त फलानी आहियो, तव्हां त फलाना आहियो, तव्हां त डॉक्टर आहियो, तव्हां ब्रह्मा कुमार कुमारी थोरी आहियो, तव्हां त विदेशी आहियो, तव्हां त मुस्लिम आहियो, तव्हां त फलाना आहियो, ग़लती सां कृष्ण कुमार कुमारी जे बदिले ब्रह्मा कुमार कुमारी चईंदा आहियो, ईअं कोई तव्हांखे क्रॉस क्वेश्चन करे त तव्हां मञंदव?
चेक करो। अगरि तव्हांजे साम्हूं कोई तव्हांखे अची करे चए अरे तूं फलाणे जी धीउ आहे न, त तव्हांखे उन समय छा लॻंदो? अञा ताईं उन नशे में हली वेंदव छा कि हा मां फलाणे जी धीउ आहियां? उहो देहभान अची वेंदो न फॉर अ सेकेंड। त फॉर अ सेकेंड असां बाबा खे भुलिजी वेंदासीं न। ऐं कॾहिं कॾहिं पोइ उहो ज़्यादा उहो चवनि अरे तूं त पहिरियों हीअं हुईं, त उहो असांखे जी पास्ट में थो वठी वञे। वापसि सां असांखे संगम युग ते अचण में टाइम लॻी वेंदो। ऐं कॾहिं कॾहिं माण्हू अहिड़ी अहिड़ी ॻाल्हियूं चवंदा आहिनि त माण्हू उन्हनि में भाव में अची वेंदो आहे। पोइ अगरि बाबा सां एॾो साथ जो अनुभव या एॾो प्राप्ति जो अनुभव या एतिरो उन्हनि खे अगरि परिवार ब्राह्मण परिवार सां प्यार न बि मिले, कॾहिं कॾहिं थींदो आहे न किथे किथे कंहिंखे उहो प्यार न बि मिलंदो आहे त सोचंदा आहिनि अरे लौकिक में त केॾो प्यार आहे, ॾिस केॾो प्यार सां ॻाल्हाइनि था, त होॾे हली वेंदा आहिनि। त हिन करे पंहिंजे अंदरि लक्ष्य पूरो पको रखो कि मां केरु आहियां ऐं मूंखे छा ठहिणो आहे, मूंखे छा प्राप्ति थी आहे। त इहा असांखे निश्चय बुद्धि हूंदो त उत्तर ॾींदो ब्रह्म कुमार कुमारियूं असां हाणे जा न लेकिन अनेक कल्पनि जो मां ब्रह्म कुमार कुमारी आहियां। शिव कुमार त सभु आत्माएं आहियूं, लेकिन मां अनेक कल्पनि जी ब्रह्म कुमार कुमारी आहियां। भले मां लौकिक में केर बि आहियां, लेकिन असली मुंहिंजो टाइटल हाणे छा आहे, असली मां कहिड़े धर्म जी आहियां, कहिड़ो पाठ ॿुधायां थी, ब्रह्म कुमार कुमारियुनि जो। उहो बि मां अनेक कल्पनि सां वॼाईंदी आहियां। अहिड़े निश्चय सां चईंदा आहियो, अहिड़े निश्चय ऐं नशे सां चईंदा आहियो असां त ब्रह्म कुमार कुमारी। कोई तव्हांखे चए तूं फलाणे जी धीउ आहे त उनखे नशे सां चई सघंदा आहियो हा शरीर त उन ॾिनो आहे, लेकिन मां हाणे ज्ञान जे हिसाब सां, चलो उन्हनि खे न चओ, पंहिंजे अंदरि में त स्मृति रहे ताकी असां उन्हनि जे रंग में रंगूं न। निश्चय बुद्धि खे जे उत्तर ॾींदा, निश्चय बुद्धि उत्तर ॾींदा कि ब्रह्म कुमार कुमारियूं असां हाणे न आहियूं, अनेक कल्प जा आहियूं, अहिड़ो निश्चय सां चईंदा। उहा कोई पुछंदा त सोच में पइजी वेंदा। बाबा प्रश्न था पुछनि, निश्चय सां चईंदा या सोच में पइजी वेंदो, छा करूं? सोचदा व निश्चय सां चईंदा असां ई जीअं इहे ब्रह्म कुमार कुमारियुनि जो पक्को निश्चय आहे, स्पष्ट आहे, अनुभव आहे, ईअं संपूर्ण फ़रिश्ते स्टेज जी बि एतिरी क्लियर ॿियो अनुभव ऐं अनुभव में ईंदो आहे इहो। अॼु पुरुषार्थी कल्ह फ़रिश्तो, अहिड़ो पक्को निश्चय आहे, कोई बि इन निश्चय खे टाले न सघे। अहिड़ा निश्चय बुद्धि आहियो, फ़रिश्ते रूप जी तस्वीर स्पष्ट साम्हूं आहे। फ़रिश्तो स्वरूप जी स्मृति वृत्ति दृष्टि कृति व फ़रिश्ते स्वरूप जी सेवा छा हूंदी आहे, हुन जी अनुभूति आहे। बाबा चवनि था फ़रिश्ते स्वरूप जी स्मृति वृत्ति दृष्टि कृति व फ़रिश्ते स्वरूप जी सेवा छा थींदी आहे, हुन जी अनुभूति आहे। श्री जी ब्रह्म कुमार कुमारी स्वरूप जी सेवा जो रूप त हर हिकु यथाशक्ति अनुभव करनि था। ब्रह्म कुमार कुमारियुनि जी इहा सेवा जो परिणाम आदि खां अञा ताईं ॾिसी वरितो। हिन रूप जी सेवा जी बि आवश्यकता हुई जो थियो ऐं थींदी बि रहंदी, थिए बि थी, थींदी बि रहंदी। अॻियां हली समय ऐं आत्माउनि जी इच्छा जी आवश्यकता अनुसार डबल रूप जी सेवा जी आवश्यकता हूंदी।
त डबल रूप जी हिकु ब्रह्मा कुमार कुमारियूं अर्थात साकारी स्वरूप जी, ॿियो सूक्ष्म आकारी फ़रिश्ते स्वरूप जी बि सेवा जी आवश्यकता हूंदी। हाणे तव्हां घरु वेठे या कोई बि काथे बि करे थो त जेतिरो साकार में त साम्हूं असांजे उहो ई क्षेत्र हूंदो न, उहे ई माण्हू हूंदा, लेकिन दुनिया में ॾाढी आत्माउनि खे असांजी ज़रूरत आहे। न दुनिया में ॾाढी जॻह ॾाढी आत्माउनि खे असांजी ज़रूरत आहे, असांजे शुभ संकल्पनि जी, शुभ वाइब्रेशन जी। त असां सूक्ष्म आकारी फ़रिश्ते स्वरूप जी बि असांखे सेवा करणी आहे। बाबा कॾहिं कॾहिं चईंदा आहिनि, उन ॾींहुं बाबा चई न, साइलेंस जो भाषण, संकल्पनि जो भाषण तयारु करो। तव्हां कर्म कंदे हुए ईअं सोचियो मां कंहिंखे ज्ञान थी ॾियां। कर्म कंदे हुए न अंदर ई अंदर मन में बाबा खे यादि करे सोचो, अच्छा मुंहिंजे साम्हूं मूंखे अगरि कंहिंखे चक्कर जो ज्ञान ॾियणो पए त मां कीअं ॾींदुमि। मूंखे कोई माण्हू ईअं पछताए थो कि अरे मूंसां ईअं छो थियो, त तव्हां हुनखे छा ज्ञान ॾेई सघंदा आहियो। अगरि कोई तव्हांजे साम्हूं अचे, साकार में अचे, ईअं इमेजिन करो। छो जो कई माण्हू आहिनि जंहिंजे दिमाग़ में ॾिसो अचानक कंहिंजी शरीर छॾे छॾंदा आहिनि, नंढा ॿार, अॼुकल्ह ॿारनि खे खणी बि था वञनि, ॿारनि सां ग़लति कम बि थी थो वञे, या कई प्रकार जो डपु मन में रहंदो आहे कि एॾो सारो, सम्झो कोई ॾाढो ई कर्ज़े में अची वियो आहे, हुन वटि पैसा न आहिनि, त सोचो तव्हां हुनखे छा ज्ञान ॾींदा। ऐं कि उहो भाषण मन ई मन में तयारु करो। है न, कोई इंसानु ॾाढो कर्ज़े में अची वियो आहे, हुनखे सम्झ में नथो अचे कीअं मां इहे सभु चुक्तो कंदमि। न माण्हुनि वटि जो नेगेटिव वीचार ईंदा आहिनि न, हल ठीकु आहे मां त गोरी खायां थो, मरी थो वञा, सभिनि खे हल उहो ई ख़तमु। पर तव्हां सोचो, तव्हां ईअं करो ऐं ईअं सोचो कि अच्छा कोई कर्ज़े में अची वियो त हुनखे छा करणो खपे। हुन वटि जो बि कुझु आहे, अगरि कुझु आहे त सभु कुझु विकिणी करे उहो पंहिंजो कर्ज़ो चुकतो करे ऐं पंहिंजो जीवन साधारण रीति जिए। अगरि हुन वटि पैसा बि न आहिनि ऐं ॾाढो कर्ज़ो बि अची वियो आहे त उहो कंहिं न कंहिं खां मदद वठे, कंहिं न कंहिंखां ॿुधाए, कंहिंखे ॿुधाए पंहिंजे संबंधनि खे, न त पंहिंजा गुरू बि हूंदा आहिनि, है न त जेका बि माण्हू आहिनि उन्हनि खां कर्ज़ो वरितो आहे उन्हनि खे ई चए कि असां तव्हांखां राय था पुछूं, असां छा करूं, असां वटि हाणे एॾा पैसा न आहिनि, कर्ज़ो त थी वियो आहे। छो जो अॼुकल्ह त माण्हू सभु ॼाणंदा ई आहिनि, है न, कि दुनिया में माण्हुनि वटि कर्ज़ो ज़्यादा थो थी वञे त माण्हू मरी थो वञे। त उन खां पोइ पुलिस इन्वेस्टिगेशन कंदी, माण्हू ईअं सोचंदा, न त भॻवान भरोसे भॻवान खे सभु बोझ ॾेई करे भॻवान जी भक्ति शुरू करे वठो, पाठ पूजा शुरू करे वठो, माण्हू बि ईंदा पुछंदा छा थींदो, उन्हनि खां हथ जोड़े चओ असां ॾिसो कुझु बि न आहे, असां छा करूं। इंसानु पाण ई, उहो त बाबा त बुद्धिवाननि जी बुद्धि आहे न, ईअं तव्हां ई सोचो, जीअं वीचार हलंदा रहंदा आहिनि न, कॾहिं कॾहिं कोई माण्हू चवंदा आहिनि हा मां सोचां पई अहिड़ी ॻाल्हि में कीअं करूं, त असांखे हाणे नेगेटिव न सोचणो आहे। असां जेतिरो पॉज़िटिव सोचंदासीं न बाबा जे ज्ञान जे हिसाब सां, त उहो वाइब्रेशन फैलंदा, पोइ जंहिंखे बि उन ॻाल्हि जी टेंशन हूंदी न, उन वटि असांजा वाइब्रेशन पहुचंदा, उहो उन अनुसार कमु कंदो। न त माण्हुनि वटि इहे वाइब्रेशन पहुचनि था न, मरी वञूं, मारे छॾूं, कटे छॾूं,
गुस्से में। त ये वाइब्रेशन केर थो फैलाए? ये दुनिया में नेगेटिव वाइब्रेशन फैलनि था। नेगेटिव माण्हू नेगेटिव वाइब्रेशन फैलाइनि था, असां पॉज़िटिव वाइब्रेशन फैलायूं। कीअं? शुभ चिंतन, शुभ चिंतक, सदा शुभ चिंतन में रहो। तव्हांजे साम्हूं कोई इंसानु अची वियो, चए अरे हीअं थियो हीअं थियो, त तव्हां हिकदमि शांती सां उनखे कीअं संकल्प पहुचाईंदा? हीअं थींदो आहे। हिनखे चइबो आहे संकल्पनि द्वारा सेवा। हुन ॾींहुं बाबा जी न हाणे वरदानी मुहूर्त केरु हूंदो? संकल्पनि द्वारा सेवा करण वारो। भले वो मुख सां वाणी न चए, कंहिंसां मिले न, कंहिंखे ज्ञान मुख सां न ॾे, लेकिन उहो पंहिंजे शुद्ध संकल्पनि सां वाइब्रेशन फैलाईंदा रहंदा। त बाबा चवनि था कि हाणे डबल रूप जी सेवा खपे। आकारी त कर, साकारी रूप में त थिए थी। माण्हू तव्हांखे साकार में ॾिसनि था, तव्हां रोज़ु क्लास करो था, रोज़ु मुरली ॿुधो था, योग करो था, या जो भी साकार में भी सेवा कंदा हूंदा, लेकिन हाणे आकारी रूप फ़रिश्ते स्वरूप जी भी सेवा करणी आहे। जीअं ब्रह्मा बाबा खे, ब्रह्मा बाबा छा कयईं? ब्रह्मा बाबा ईअं ई त सेवा कयईं। ब्रह्मा बाबा एॾा ॿाहिरि थोरी विया, है न? साकार रूप जी भी कयईं, फ़रिश्ते स्वरूप ब्रह्मा बाबा ज़्यादा फ़रिश्ते स्वरूप जी सेवा कयईं। हाणे भी करनि था, साकार में भी कयईं। साकार रूप जी सेवा सां अव्यक्त रूप जी सेवा जी स्पीड तेज़ हूंदी आहे। दुनिया में त ॾिसो ई था छा थिए थो। कई माण्हू चईंदा आहिनि मूंसां, कई माण्हुनि खे ॾाढो दुख हूंदो आहे न, मूंसां ईअं थियो, मूंसां ईअं थियो, मूंसां ईअं थियो, मूंखे ईअं कंदा हुया। त मरण त सल्यूशन न आहे, पर अगरि तव्हां सहन बि नथा करे सघो, एॾा दुखी बि आहियो, कंहिंखे चओ बि न, चई बि नथा सघो। कोई ॻाल्हियूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि न दुनिया में, माण्हू किथे हूंदो आहे न जेका माण्हू ग़लति कमु कंदा आहिनि। हिकु थींदो आहे माण्हू कंहिंखे टॉर्चर करे, कंहिंखे उल्टी सुल्टी ॻाल्हियूं चए, उहा अलॻि ॻाल्हि आहे। लेकिन कोई माण्हू विकार जे लाइ गंदगी कंदो आहे न, घर में ख़राबी आहे न, त अहिड़े केस में इंसान छा करे? या त ॿुधाए, या भॻवान भरोसे भॻवान खे पंहिंजो साथी ठाहे करे हले, जीअं द्रौपदी ठातईं न, त बाबा रक्षा कंदो आहे। त बाबा असांखे चवनि था साकार रूप जी सेवा सां अव्यक्त रूप जी स्पीड तेज़ हूंदी आहे। इहे त ॼाणंदा आहियो न, अनुभवी आहियो न। हाणे अव्यक्त ब्रह्मा बाप अव्यक्त रूपधारी ठही, अर्थात फ़रिश्ते रूप ठही करे ॿारनि खे अव्यक्त फ़रिश्ते स्वरूप जी स्टेज में खींचनि था। बाबा हाणे ॿारनि खे फ़रिश्तो ठही आहे। बाबा त केॾो हाणे त दादियूं बि ठही वियूं। हाणे उहे सभु न असांखे फ़रिश्ते स्वरूप जी स्टेज में खींचनि था। फॉलो फादर करण त ईंदो आहे न। ईअं त न सोचंदा आहियो असां बि शरीर छॾे करे अव्यक्त ठही वञूं न, असांखे हिते ठही करे उन्हनि जा मददगार ठहिणो। मतिलबु हाणे बि अव्यक्त में बाप दादा जो चाहींदा आहिनि, असां बि अव्यक्त स्थिति में स्थित थी करे उन्हनि ॻाल्हियुनि खे कैच करे ऐं प्रैक्टिकल में करूं। ईअं न कि असां बि अव्यक्त थी वञूं। त बाबा चवनि था फॉलो फादर करो। ईअं न कि तव्हां अव्यक्त थी वञो, ईअं न सोचो। इन में फॉलो फादर न करो। ब्रह्मा बाप फ़रिश्तो ठहियो ई इन करे कि अव्यक्त रूप जी एग्ज़ाम्पल ॾिसी फॉलो सहज करे सघो। साकार रूप में न हूंदे बि फ़रिश्ते स्वरूप सां साकार रूप समान ई साक्षात्कार कराईंदा। साकार रूप में न हूंदे
फ़रिश्ते रूप सां साकार रूप समान ही साक्षात्कार कराईंदा आहिनि। विशेष विदेशियुनि जो अनुभव आहे। विदेशी बाबा जो फ़रिश्तो स्वरूप ॾाढो साकार बि कंदा आहिनि, फ़रिश्तो बि कंदा आहिनि। मधुबन में साकार ब्रह्मा जी अनुभूति कंदा आहिनि न, ईअं न असां सोचो अखियुनि सां ॾेखारे में ॾियनि। मतिलबु तव्हां अगरि सम्झ, मम्मा जो पुरुषार्थ छा हुयो? सम्झ। मम्मा कॾहिं कुझु ॾिसण जी ॾिठई न। मम्मा त चईंदा हुया मां परमधाम बि न ॾिठो आहे, शिव बाबा बि न ॾिठो आहे। हिते त माण्हू इमेजिन कंदा आहिनि मुंहिंजे मथां किरनियूं अचनि थियूं, शिव बाबा आहे। मम्मा इन्हनि में न वेंदा हुया। मम्मा वटि सम्झ हुई कि मां हिकु आत्मा बिंदी, हाणे आत्मा खे ॾिसी सघंदा आहियूं छा? पर उहा आहे। पर मम्मा सम्झे कि हा भई ईअं बिंदी आहे ऐं बाबा बि बिंदी आहे, ऐं बसि मां बिंदी आत्मा आहियां ऐं बिंदी बाबा खे यादि थी करां। हिन में ॾिसण जो छा आहे न? हिते त माण्हू ॾिसण जी कोशिशि कंदा आहिनि न कि हा ईअं किरनियूं अचनि थियूं, छा थो थिए। वंडर आहे न, आत्मा ॾेखारे में बि नथी ॾिए, परमात्मा बि नथो ॾेखारे में ॾिए। पोइ बि असां ख़ुदि खे आत्मा सम्झी बाबा खे निराकार रूप में यादि करे बाबा खां शक्ति था वठूं। कहिड़ो कुदरत आहे। बसि हिकु सम्झो, पहिरियों त बाबा कीअं निराकार जो बि चित्र न हुयो। बसि हिकु सम्झ हूंदी आहे कि हा भई असां आत्मा ई आहियूं, बाबा बि परमात्मा आहे। बसि कृष्ण जे रूप में, राम जे रूप में, राधे जे रूप में, ग्रंथ शास्त्रनि जे रूप में यादि न करे, बसि वो निराकार आहे। बसि अगरि असां असली ज्ञान में वञूं त कुझु बि न आहे। इहे त बसि असां इमेजिन कंदा आहियूं, हा हीअं आहे, हीअं आहे न। त बाबा जैसा कि चवनि था कि विदेशी ॾाढो अनुभव कंदा आहिनि। मधुबन में साकार ब्रह्मा जी अनुभूति कंदा आहिनि। कमरे में वञी करे रूह ध्यानु कंदा आहिनि। बसि जीअं हिकु हड्डी मांस वारो शरीर हो, हाणे उहा हड्डी मांस वारो शरीर न आहे, लाइट जो शरीर आहे। वैसे हड्डी मांस वारे शरीर सां मिलण लाइ मधुबन में वेंदा हुया माण्हू, है न। वरी टाइम वठो, वरी टाइम मिले न मिले, वरी ओतिरी देरि टाइम मिले त उहो बि दिलि शिकस्त जो ॻाल्हि करणु चाहे उहो बि न करे सघो, उहो बि प्रॉब्लम। त हाणे बसि लाइट जे शरीर में यादि करो ऐं बाबा तव्हां सां गॾु आहिनि। इहे सुठो न। हुते त न ब्रह्मा बाबा जी बि ब्रह्मणियूं हूंदियूं, जीअं हिते दारियुनि जी ब्रह्मणियूं हुयूं, उन्हनि खां परमिशन वठो। पोइ कंहिंजी ब्रह्मणनि सां न ठहे त उहो मिलण बि न ॾे, पोइ उल्टा सुल्टा वीचार अचनि। हाणे त कोई ब्रह्मणी जो झंझट बि न आहे, साकार जो बि न आहे, टिकट जो बि झंझट न आहे, टाइम जो बि न आहे। हाणे वेठा आहियो टेबल ते, जो बि करो था, भाॼी ठाहियो, भाॼी कटो, रोटी ठाहियो, जो करो, बाबा सां ॻाल्हियूं कंदा हलो। बसि इहे ई त करिणो आहे, ॿियो छा करिणो आहे, है न। बसि इहे ई करिणो आहे त तव्हांखे बि उहो पंहिंजो लाइट जो शरीर अनुभव थींदो वेंदो। त बाबा असांखे चवनि था मधुबन में साकार ब्रह्मा जी अनुभूति कंदा आहियो न बाबा न। चईंदा आहिनि बाबा जे कमरे में बाबा सां मिलण था वञो। अरे बाबा तव्हां सां गॾु आहिनि, कमरे में छो था वञो? पर उहो अभ्यास करण लाइ, उहो त अभ्यास करणो। कमरे में वञी करे रूह ध्यानु कंदा हुयो, चित्र ॾेखारे में ॾींदो आहे या चैतन्य ॾेखारे में ॾींदो आहे, अनुभव थींदो आहे न। तॾहिं त जिगर सां चईंदा आहियो ब्रह्मा बाबा।
तव्हां सभिनि जो ब्रह्मा बाबा आहे या पहिरियों वारनि ॿारनि जो ब्रह्मा बाबा आहे? अनुभव सां चईंदा आहियो व नॉलेज जी आधार सां चईंदा आहियो? अनुभव आहे न। जीअं अव्यक्त ब्रह्मा बाप साकार रूप जी पालना ॾियनि था, साकार रूप जी पालना व अनुभव कराइनि था, वैसे तव्हां अव्यक्त में रहंदे हुए अव्यक्त फरिश्तो रूप जो अनुभव करो। व्यक्त में रहंदे अव्यक्त फरिश्ते रूप जो। हाणे ॾिसो, तव्हां इमेजिन करो ब्रह्मा बाबा तव्हां सां लाइट जे शरीर जे रूप में आहिनि, तव्हां उन्हनि सां ॻाल्हियूं था करो, त ॻाल्हियूं कंदे कंदे तव्हांजो बि फरिश्तो रूप इमर्ज थी वेंदो न, है न। जीअं तव्हां व्यक्त में रहंदे अव्यक्त फरिश्ते रूप जो अनुभव करो, वैसे तव्हां साकार रूप जी पालना जो अनुभव कराइनि था न। जीअं हिकु लाइट जी बॉडी तव्हां सां गॾु आहे, अव्यक्त रूप में, अव्यक्त हूंदे बि साकार में तव्हां सां गॾु हले थी, वेहे थी, खाए थी, पीए थी, तव्हांखे मदद थी करे। ब्रह्मा बाबा में शिव बाबा बि अनुभव करो, न त शिव बाबा भुलिजी वेंदा न। शिव बाबा ब्रह्मा द्वारा तव्हांखे अव्यक्त में मदद करनि था। त वैसे जैसे उहा अव्यक्त में आहिनि, वैसे तव्हां व्यक्त में रहंदे हुए अव्यक्त जो अनुभव करो। है न। सभी खे अनुभव आहे कि ये सभु फरिश्ता केरु आहिनि ऐं किथां खां आया आहिनि। सभिनि खे इहो अनुभव थिए। जॾहिं असां ईअं अभ्यास कंदासीं न, सॼो ॾींहुं अभ्यास करो, ब्रह्मा बाप दादा सां गॾु उथो, वियो, खाओ, पीओ। जीअं तव्हां सां गॾु बाप दादा लाइट जे शरीर में तव्हां सां गॾु आहिनि, है न। त उन्हनि सां उथो, वियो, खाओ, पीओ, घुमो। पोइ इहा जॾहिं आदत पइजी वेंदी, पोइ तव्हांखे सॼो ॾींहुं अभ्यास थींदो। पोइ कोई बि कमु कंदव, कंहिंसां ॻाल्हाईंदव बि, कंहिंसां मिलंदव बि, त बि बाप दादा सां गॾु थी करे मिलंदव, त माण्हुनि खे बि अनुभव थींदो कि इहे केरु आहिनि। हाणे सभिनि खे अनुभव थिए कि इहे फरिश्ता केरु आहिनि, किथां खां आया आहिनि। किथां खां आया आहिनि। जीअं हाणे चारों ओर इहा आवाज़ु फैले थो न कि सफ़ेद वस्त्रधारी केरु आहिनि, किथां खां आया आहिनि। वैसे चारों ओर हाणे फरिश्ते रूप जो साक्षात्कार थियो। चारों ओर हाणे फरिश्ते रूप जो साक्षात्कार थियो। केॾा सारा फरिश्ता आहिनि। इनखे चइबो आहे डबल रूप जी सेवा, डबल सेवा जो रूप। सफ़ेद वस्त्रधारी ऐं सफ़ेद लाइटधारी। सफ़ेद जीअं हाणे दादियूं हुयूं, पहिरियों सफ़ेद वस्त्रधारी सफ़ेद लाइटधारी हुयूं, हाणे उहे साकार छॾे करे अव्यक्त में पहुची विया आहिनि, सफ़ेद लाइटधारी थी वियूं आहिनि। बाप दादा सां गॾु उहे बि लाइटधारी थी वियूं आहिनि, है न। त असां बि ख़ुदि खे अकेला न सम्झो। तव्हां बि सोचो, मां बि हुन सफ़ेद वस्त्रधारी सफ़ेद लाइटधारी ग्रुप में आहियां। साकार में हूंदे हुए सफ़ेद लाइटधारी ग्रुप में मां बि पूरे विश्व में लाइट माइट फैलायां थी। हीअं इमेजिन करो, जीअं पहिरियों बाप दादा ईंदा हुया न, त
त डायमंड हॉल में सभु ॿार सोचदा हुया न असां बाप दादा सां गॾु आहियूं। हाणे बाप दादा दादियूं सफ़ेद लाइट धारी में आहिनि, अव्यक्त वतन में। त हाणे घड़ी घड़ी तव्हां बि हुन सभा में ख़ुदि खे इमर्ज करो, सदाई करो या घड़ी घड़ी करो कि मां बि हुन सफ़ेद लाइट धारी। सभिनि खे इच्छा थींदी हुई न भई दादियूं मथे वयूं आहिनि स्टेज ते, या असां बि अॻियां वियूं, या दादियूं जीअं मिलनि थियूं उहो बि मिलनि। त हुन समय ब्रह्मा बाबा सफ़ेद लाइट धारी बाप दादा ईंदा हुया दादी जे तन में, ऐं उहो उन्हनि सां मिलंदा हुया। हाणे सभु अव्यक्त वतन में मिलनि था, त हाणे ख़ुदि जी इच्छा हुजेव त हली वञो अव्यक्त वतन, ख़ुदि खे मथे न वञो, हेठि ई ख़ुदि खे लाइट जे शरीर में अनुभव करो। कीअं करो? बाप दादा खे पाण सां गॾु लाइट जे शरीर में इमर्ज साथी ठाहियो त तव्हां बि लाइट जे शरीर में थी वेंदव। पोइ हुते पूरी दुनिया में जेतिरी बि आत्मायूं ख़ुदि खे फ़रिश्तो सम्झी करे कमु कंदियूं हूंदियूं, उहो बि उन सभा में इमर्ज थी वेंदियूं, और पूरे विश्व में लाइट फैलती वेंदी। बस इहे ई त करिणो आहे, ॿियो छा करिणो आहे, है न। त बाबा चवनि था कि हाणे इन खे चइबो आहे डबल सेवा जो रूप। सफ़ेद वस्त्र धारी, भले तव्हांखे सफ़ेद कपिड़ा न पातल आहिनि घर में, कोई ॻाल्हि कोन्हे। अगरि तव्हां चाहियो त लाइट कपिड़ा पाए सघंदा आहियो न, लाइट कलर जा, ज़्यादा चमक धमक न हुजे। फूल आदि हिकु थींदा आहिनि न प्लेन नॉर्मल सिंपल हूंदा आहिनि लाइट कपिड़ा। कुझु बि अॼुकल्ह त ॾिसो माण्हुनि खे शरीर में छा छा थो थिए त बि उहे इहे सभु पाइनि था। तव्हांखे त चओ बसि बॉडी खे ईअं ई सूट थो करे, इन करे मां हाणे लाइट कपिड़ा ई पाईंदी आहियां। मूंखे ज़्यादा चमक दमक न, ॾाढी ईचिंग थींदी आहे, ॾाढो भारी भारी थो लॻे। बाबा जो नाम छो था खणो? ईअं ई चई वठो कि अरे एॾी गर्मी आहे न, इहे सभु ऐं शरीर खे हाणे इहे सूट नथो करे, इन करे मां हाणे लाइट कलर जा अहिड़ा कपिड़ा पाईंदी आहियां, सिंपल, बसि ॻाल्हि ई ख़तमु। माण्हुनि खे कॾहिं इन्फेक्शन थींदो आहे, ईचिंग थींदी आहे, बॉडी में प्रॉब्लम थी वेंदी आहे, त बि माण्हू पाईंदो ई आहे, त माण्हू एक्सेप्ट करे वठंदा आहिनि न। तव्हां बि चई छॾो छा आहे, त चलो सफ़ेद वस्त्र धारी न, लाइट कोई बि कपिड़ो हुजे, कपिड़े खे थोड़ी ॾिसणो आहे असांखे। त सफ़ेद वस्त्र धारी, सफ़ेद लाइट धारी आत्मा। जंहिंखे ॾिसी न चाहींदे बि अख खुली वञे। चईंदा आहिनि न भई जहिड़ो सोचियो ओड़ो ठाहींदासीं। त तव्हां ख़ुदि खे ईअं रोज़ सदा सम्झो कि मां सफ़ेद वस्त्र धारी, सफ़ेद लाइट धारी आत्मा आहियां, जंहिंखे ॾिसी न चाहींदे बि अख खुली वञे। जीअं अंधकार में कोई ॾाढो तेज लाइट साम्हूं ईंदी आहे न, त अचानक अख खुली वेंदी आहे कि इहे छा आहे, इहे केरु आहे, काथां खां, है न। कोई अचानक अंधकार में तेज लाइट ईंदी त अचानक अख खुली वेंदी आहे न कि छा आहे, इहे केरु आहे, काथां खां आई आहे। त ईअं अनोखी हलचल मचायो। जीअं बादल चारों ओर छाइजी वेंदा, ईअं चारों ओर फ़रिश्ते रूप में प्रकट थी वञे। सोचो पूरी दुनिया में अज्ञान जो अंधेरो त आहे ई सही, ऐं सभु ज्ञान जी परियूं अगरि हिन स्थिति में सदा स्थित रहूं त दुनिया में रोशनी फैलदी न, चारों ओर फ़रिश्ते रूप में सभु प्रकट थी वेंदा। इनखे चइबो आहे आध्यात्मिक जागृति। एतिरा सभु त देश विदेश सां आया आहिनि जो ब्रह्मा कुमार कुमारियूं स्वरूप जी सेवा कई।
आवाज बुलंद करण जी जागृति जो कार्य कयो, संगठन जो झंडो लहरायो। हाणे पोइ नयो प्लान कंदा न, भई हेॾा सारा ब्रह्मा कुमार कुमारियूं सफ़ेद वस्त्रधारी थी करे त वञनि था, लेकिन वो याद रखनि कि उस सफ़ेद लाइट धारी भी आहिनि, सफ़ेद लाइट धारी भी आहिनि पूरे विश्व में। केॾा सारा सफ़ेद वस्त्रधारी ब्राह्मण आहिनि। ब्राह्मण मतलब हाफ कास्ट भी हूंदा आहिनि, फुल कास्ट भी हूंदा आहिनि। त जेका पक्का ब्राह्मण आहिनि वो सफ़ेद वस्त्रधारी ब्राह्मण सफ़ेद लाइट धारी में चमकनि त पूरे विश्व में केॾी जल्दी लाइट फैली वेंदी, मतलब आत्माउनि में केॾी जल्दी जल्दी लाइट फैलिजी वेंदी। जीअं सम्झो हिकु ट्यूबलाइट हलदी आहे हिकु कमरे में, त हुते केतिरा ॼणा बि हुजनि त हुननि खे लाइट मिलदी न, चाहे थोड़ी चाहे ज्यादा। ईअं ई सोचो हिकु लाइट धारी, तव्हां हिकु लाइट धारी फ़रिश्तो आहियो तव्हांजे घर में, तव्हांजी लाइट तव्हांजे घर में ई फैले थी, तव्हां ताईं फैले थी, तव्हांजे मोहल्ले ताईं फैले थी, तव्हांजे शहर ताईं फैले थी। वो कीअं फैलदी, जेतिरो तव्हां सभु कुझु भुलिजी करे बाबा खे यादि करे हलंदव न त बाबा जी लाइट तव्हां में ईंदी। ऐं जेतिरो एकाग्रचित थी करे कर्म बि करणो आहे, ईअं न वेही रहो, मतलब असांजो मन बुद्धि केतिरो बाबा सां लॻल आहे, असांजे मन में केतिरो बाबा आहे, बुद्धि में केतिरो यादि आहे हिकु बाबा बि हुन में। कोई कोई पतिव्रता पत्नी हूंदी आहे न, मतलब हुनखे कुछ भी चओ, वो पंहिंजे पति जे बिना कुछ न कंदी, या पंहिंजे माउ पीउ जे बिना ॿार कुछ न कंदो। थींदा आहिनि न कॾहिं कॾहिं, हर नंढी से नंढी ॻाल्हि पहिरियों हुनखे पंहिंजो माउ पीउ यादि ईंदो, पति यादि ईंदो, या कंहिंखे भॻवान जे मथां एॾो विश्वास हूंदो आहे, भक्ति मार्ग। अॼु बाबा चई न, बाबा सिर्फ़ करेक्शन था कराइनि, बाबा हिन में बि असांखे करेक्ट करायो अथई कि भॻवान मतलब निराकार। अगरि तव्हां कंहिं भॻवान सां भक्ति मार्ग में जुड़ल बि हुयो कंहिं रूप में, कोई कृष्ण जे रूप में भॻवान सां एॾो जुड़ल हूंदो आहे कि बसि उथंदे वेहंदे, अॼुकल्ह त रखंदा बि आहिनि। ईअं असांखे जिगरी प्यार जॾहिं अंदरि हूंदो, बसि बाबा बाबा बाबा, उथो त बाबा हलो, बाबा सुम्हो, बाबा खाओ, बाबा ये कम करो, मतलब मन में ये संकल्प रहे, बुद्धि बाबा वटि रहे, ऐं हेठि असां कर्म करूं था, तॾहिं बाबा जी लाइट असांजे मथां ईंदी। ओतिरी तेज लाइट पूरे उन अनुसार तव्हांजे आसपास मोहल्लो, शहर, देश, विश्व ताईं, ग्रहनि ताईं बि फैल, जेतिरो तव्हां हिकु बाबा ॿियो न कोई, है न। त ये कर्म कंदे हुए करे सघंदा आहियो न, बुद्धि बाबा सां गॾु लॻी रहो, कर्म कंदा रहो त तव्हांजे फरिश्तेपन जी लाइट पूरे विश्व में फैलदी रहे, जंहिंखे बि मदद खपे वो मिलदी रहंदी, डबल सेवा थी वई न, साकार में भी आकारी में भी। साकार में भले तव्हां पंहिंजे गृहस्थी में, लेकिन तव्हांजी गृहस्थी थोड़ी आहे, बाबा जी घर आहे न, त ईअं सम्झो बाबा जे घर सेवा थी करां और पूरे विश्व में लाइट वाइट थी फैलायां। इनखे चइबो आहे आध्यात्मिक जागृति। ईअं चारों ओर फरिश्ते रूप सां प्रकट थी वञे। त हाणे कोई नयो प्लान ठाहींदव न, जाते भी ॾिसो त फरिश्ता ही दिखाई मिलनि। लंडन में ॾिसो त फरिश्ता, इंडिया में ॾिसो त फरिश्ता, ऑस्ट्रेलिया में ॾिसो त फरिश्ता, अमेरिका में फरिश्ता, एशिया, ऑस्ट्रेलिया, जेका भी देश आहिनि, रशिया, चाइना में ॾिसो त फरिश्ता। बाबा जा ॿार त हर जॻह आहिनि,
त हर जगह फरिश्ता ई फरिश्ता, जाते भी ॾिसो फरिश्ता ई फरिश्ता नज़र अचनि। असां जॾहिं फरिश्ते स्थिति में स्थित थींदासीं, बाप दादा सां गॾु हूंदासीं, त कॾहिं बाबा असांखे बि ॾेखारे सघंदा आहिनि। या इमेजिन करो, इमेजिन करण जी पावर त सभिनि वटि आहे न। सोचदा आहियो न, अरे हीअं न थी वञे, हीअं न थी वञे। सम्झो कोई दियो जले थो या काथे कुझु थिए थो, त माण्हू इमेजिन कंदा आहिनि न, अलाए हीअ दिए जी आग हेॾे न हली वञे, हेॾे न हली वञे। नेगेटिव इमेजिनेशन त सभी कंदा आहिनि। इमेजिनेशन पावर त सभिनि वटि आहे। उहो तव्हां सुठी करो या नेगेटिव करो, इहे तव्हांजे मथां आहे। त बाबा असांखे चवनि था कि ईअं सभु जॻह, ऐं अगरि असां बाबा सां गॾु रहंदासीं ऐं ईअं अभ्यास कंदासीं, मां फरिश्तो सभु फरिश्ता, त इहे साक्षात्कार करण जी आश न करणी आहे। त इहे बाबा असांखे चवनि था कि ईअं ईअं करो, इमेजिन करो सभु जॻह फरिश्ता ई फरिश्ता आहिनि। इन जे लाइ छा तयारी करणी? उहो त 10 सूत्री प्रोग्राम ठाहिया हुया। इन जा केतिरा सूत्र आहिनि? उहे 10 सूत्री कार्यक्रम आहिनि। इहे 16 कलाक जे सूत्र जा कार्यक्रम। हिन ते आपस में दोहरिया करणु, ॿियो अॻियां ॿुधाईंदा रहंदा बाबा। प्लान ॿुधायो, हाणे प्रोग्राम ठाहिणो। कुझु थींदो आहे न भई, एतिरा एतिरा प्रोग्राम कंदासीं, 10 उन अनुसार बाबा ॿुधाइनि था। प्लान ॿुधायो, हाणे प्रोग्राम ठाहिणो। बाबा हाणे प्लान छा ॿुधाई? कि सफ़ेद वस्त्र धारी, सफ़ेद लाइट धारी। मुख्य थीम ॿुधाए श्री बाबा। हाणे डिटेल प्रोग्राम ठाहियो। इहे सदा शुभ चिंतन में रहण वारा शुभ चिंतक, ये सदा शुभ चिंतन में रहण वारा शुभ चिंतक डबल रूप द्वारा सेवा करण वारा, शुभ चिंतन में रहण वारा शुभ चिंतक, अहिड़ा सदा शुभ चिंतन में रहण वारा, ॿियो अहिड़ा सदा शुभ चिंतक जिन जे लाइ सुठो सोचण वारा, डबल रूप द्वारा सेवा करण वारा, डबल सेवाधारी, ब्रह्मा बाप खे कंप्लीट फॉलो करण वारा, निराकारी बाप खे प्रत्यक्ष करण वारा, सदा बाप समान सर्व प्राप्तियुनि सां संपन्न आत्माउनि खे बाप दादा जो याद प्यार ऐं नमस्ते। पर्सनल मुलाक़ात बाप दादा करनि था, टीचर्स सां गॾु पर्सनल मुलाक़ात करनि था। टीचर्स त आहिनि ई सदा भरपूर आत्मा आहिनि। ड्रामा अनुसार निमित ठहिया आहियो न, सुठी महिनत करो था ऐं अॻियां बि कंदा रहियो। टीचर्स खे बाबा चवनि था कि महिनत सुठी था करो, अॻियां बि कंदा रहंदा, रिज़ल्ट सुठी आहे, ॿियो बि सुठी थींदी। समय समीप अचण जे कारण जल्दी जल्दी सेवा जो विस्तार वधंदो ई वेंदो। जी संगम ते ही त्रेता जे अंत ताईं जी प्रजा, रॉयल फैमिली ऐं साथ साथ कलयुग जे अंत ताईं जी पंहिंजे धर्म जी आत्मायूं तयार करणियूं आहिनि। जेका एॾा माण्हू भक्ति कंदा आहिनि, है न, भगत आत्मा भी खुद खे आदि साधन, आदि सनातनी सम्झदा आहिनि न, है न, त भले उहे असांजे कुल जी आत्मायूं न आहिनि, लेकिन असांजे धर्म जी आत्मायूं त सम्झदियूं आहिनि, है न। त बाबा चवनि था तव्हांखे, बाबा चईंदा आहिनि न कॾहिं कॾहिं तव्हांजा भक्त बि तव्हांजे साम्हूं ईंदा। हाणे ॾिसो भक्त, हाणे भक्ति शुरू
पूजा, अलग अलग त्योहार शुरू थी विया, है न। वैसे त विच में बि कुझु न कुझु ईंदो वेंदो आहे, लेकिन हाणे त लगातार ईंदा रहंदा न। त बाबा चवनि था कि हाणे असांखे छा करिणो आहे। बाबा हिन में टीचर्स सां ॻाल्हाइनि था, लेकिन असां सभिनि सां ॻाल्हाइनि था कि समय समीप अचण जे कारण हाणे जल्दी जल्दी सेवा करो। छो जी संगम ते ई त्रेता जे अंत ताईं जी प्रजा ठाहिणी आहे, रॉयल फैमिली ठाहिणी आहे, साथ साथ कलयुग जे अंत ताईं पंहिंजे धर्म जी आत्मायूं बि तैयार करणी। ॾिसो त हिन लक्ष्य में न पहुचे। अगरि तव्हांखे इहे के सुठो न लॻंदो आहे न, राजा रानी प्रजा दासी भगत, है न। असां त ज्ञान जॾहिं वरितो तॾहिं असांखे थोरी पतो आहे। असांखे त पतो आहे न भई असांखे सुख मिलियो आहे त असां ॿियनि खे बि ॾियूं। त तव्हां हिन ॻाल्हि खे अगरि तव्हांखे हिन में सम्झ में या सुठो नथो लॻे त छॾे ॾियो। तव्हां बसि इहे सम्झो कि मूंखे जो शांती सुख ख़ुशी मिली आहे न ज्ञान सां, बाबा खे यादि करण सां, मूंखे ॿियनि खे ॾियणी आहे बसि, है न। पोइ उहा सतयुग में उहो तव्हांजी छा बि ठहे, हुन सां असांखे छा पतो न। उहो त बाबा असांखे ॿुधाए अथई कि दासी क्वालिटी छा हूंदी आहे, प्रजा क्वालिटी छा हूंदी आहे, भगत केरु हूंदो आहे। लेकिन के सुठो न लॻंदो आहे इहे सभु ॻाल्हियूं, है न। भई कोई कॾहिं कॾहिं कोई सेंटर वारी दीदी सोचदी आहे न कि मूंखे पंहिंजी प्रजा ठाहिणी आहे, है न। त अगरि हुनखे कंहिंखे चए त उन्हनि खे सुठो न लॻंदो आहे, है न। छो जी असां त बाबा खे ॾिसी आयासीं न, असांखे थोरी पतो हुयो इहा। पहिरियों थोरी एॾो, हू त ब्रह्मा बाबा खे त नशो चढ़ी वियो, छो जी ब्रह्मा बाबा खे साक्षात्कार कराई शिव बाबा कि तूं वॾो राजा ठहींदे त हुन अनुसार तोखे पंहिंजी पूरी राजधानी ठाहिणी थी, है न। लेकिन अगरि असांखे सभु प्रजा दासियूं इहे सभु, त असां त सोचूं भई असां त शिव बाबा खे ॾिसी आयासीं, असांखे त शिव बाबा जे ज्ञान सां सुख शांति मिलियो, ज्ञान मिलियो। हिन ज्ञान सां मुंहिंजे जीवन में ये परिवर्तन आयो, हिन पॉइंट सां मुंहिंजे जीवन में ये परिवर्तन आयो, हीअं मूंखे शांती मिली, उहो मूंखे ॿियनि खे ॿुधाइणो आहे, मूंखे ॿियनि खे ॾियणो, बसि ख़तमु ॻाल्हि, है न। ज्यादा इन्हनि ॻाल्हियुनि में अगरि तव्हांखे इहे सम्झ में नथो अचे या सुठो नथो लॻे त न वञो। कई बार न बाबा जे ज्ञान सां कई बार हिन करे बि हली वेंदा आहिनि, है न। कि हू त चए थी सतयुग जी राजधानी ठाहिणी आहे, प्रजा ठाहिणी आहे, इहे ठाहिणो आहे। कॾहिं कॾहिं कोई माण्हू हिननि जे चक्कर में ज्ञान खे छॾे छॾींदो आहे, त हिननि ॻाल्हियुनि खे छॾो। तव्हां त बाबा खे ॾिसी आयो न, बाबा सां जो असांखे ज्ञान मिले थो, हुन सां हुनखे यूज़ करे जो जीवन में सुख शांति मिले थी, तव्हां उहो जो तव्हांखे मिली आहे न, उहो तव्हां ॿियनि खे ॾियो बसि। त बाबा खे त पंहिंजी नई दुनिया ठाहिणी आहे न। बाबा त ॿिन्ही रीतियुनि सां सम्झाईंदा आहिनि। बाबा त चईंदा आहिनि तव्हां सभु आत्मायूं मुंहिंजा ॿार बि आहियो, मूंखे त तव्हांखे सुख शांति ॾियणी आहे, प्लस बाबा खे त सतयुग जी राजधानी बि ठाहिणी आहे। त बाबा खे इहो बि ॾिसणो पवंदो आहे कि कहिड़ी क्वालिटी जी आहे। त कई बार टीचर्स हिन हिसाब सां ॾिसंदियूं आहिनि, है न। त कई बार कोई माण्हू हिन हिसाब सां ॾिसंदो आहे, पोइ हुन हिसाब सां हुन सां व्यवहार कंदो आहे। थींदो आहे न सेंटर में बि कंहिंखे त सुठी ख़ातिरी मिलंदी आहे, कंहिंखे कहिड़ी मिलंदी आहे, कंहिंखे छा। हाणे उहा कंहिं अनुसार कहिड़ो पॉइंट अनुसार उहा दीदी हुननि खे ख़ातिरी ॾे थी, करे थी, इन्हनि ॻाल्हियुनि में न वञणो खपे, है न। कोई बि कंहिं ॻाल्हि में न वञो जंहिंसां तव्हांखे संशय अचे, ऐं तव्हां बाबा सां दूर थी वञो, बाबा जो ज्ञान ॿुधण सां छॾे छॾो, अहिड़ी ॻाल्हियुनि ते ध्यानु ई न ॾियो, भले उहो कुझु बि चईंदा रहनि। त बाबा टीचर्स प्रति चवनि था कि संगम ते असांखे पूरी सतयुग त्रेता जी आत्माउनि खे तैयार करिणो आहे, भगत आत्माउनि खे बि तैयार करिणो आहे। त विदेशी सभी स्थान पिकनिक जा स्थान ठहींदा,
लेकिन ब्राह्मण आत्मायूं विदेश जा सभी स्थान विदेश जा जेका सभी स्थान आहिनि उहे पिकनिक स्थान ठहींदा। लेकिन ब्राह्मण आत्मायूं त राजा ई घराने में ईंदियूं न। हुते राजाई न करणी आहे, राजाई त हिते करणी न, राजाई त असांखे हिते करणी आहे। भविष्य में पिकनिक स्थान असां विदेश में जो स्थान बाबा जा आहे न सेंटर्स, उन स्थान ते विदेश में पिकनिक स्थान ठहींदा, हुते असां पिकनिक करण वेंदासीं। लेकिन राजधानी त हिते ठहणी आहे न। सभु सुठी सेवा करो था, लेकिन हाणे ॿियो बि सेवा में मनसा सेवा पावरफुल कीअं आहे, कीअं ठहे, हिन जो कोई प्लान ठाहे। मनसा सेवा जे लाइ बाबा असांखे छा ॿुधाईं कल्ह? सफेद वस्त्रधारी, सफेद लाइट धारी। त बाबा चवनि था वाचा सां गॾु गॾु मनसा सेवा बि ॾाढी दूर ताईं कार्य करे सघंदी आहे। इहो अनुभव थींदो आहे। जीअं अॼुकल्ह फ्लाइंग saucer ॾिसंदा आहिनि, वैसे तव्हां सभिनि जो फ़रिश्तो स्वरूप चारो ओर ॾिसण में ईंदो ऐं आवाज निकिरंदो कि इहे केरु आहे जो चक्कर लॻाईनि। कॾहिं कॾहिं तव्हांखे ईअं पंहिंजे आसपास इहे कुझु कंहिंखे लॻंदो आहे ईअं कुझु कारो कारो, ईअं कुझु आहे, ईअं मतिलबु आहे न कंहिंखे ईअं लॻंदो, मतिलबु नेगेटिव एनर्जी। त जॾहिं नेगेटिव एनर्जी चारो तरफ़ फैली सघंदी आहे त असां पॉज़िटिव एनर्जी छो न फैली सघंदा आहियूं। असांजो फ़रिश्तो स्वरूप चारो ओर कीअं घुमंदो? असांजे शुद्ध संकल्पनि सां। फ़रिश्तो मतिलबु सर्व जे लाइ सुठो सोचण वारो, छो जी फ़रिश्तो ॻाल्हाए त सघंदो न आहे। त जेतिरो असां बाबा खे यादि करे पंहिंजे खे अशरीरी आत्मा सम्झी करे सर्व जे लाइ सम्झो असां संकल्प कयो, सभु जेका बि पेशेंट्स आहिनि, कैंसर पेशेंट्स आहिनि, उन्हनि ते मां आत्मा बाबा जी शक्ति उन्हनि खे ॾियां थी। त जीअं हिकु लाइट सभु कैंसर पेशेंट्स वटि वेंदी, शुद्ध लाइट, कि उहो ठीकु थींदा वेंदा, उहा बीमारी हिन पूरी दुनिया मां ख़तम थी थींदी वञे, त उन्हनि खे उहो लाइट न फ़रिश्ते रूप में नज़र ईंदी। असां संकल्प करूं सभी आत्माउनि जेके बि माण्हू किडनैप कयो आहे, नंढे नंढे ॿारनि खे अॼुकल्ह किडनैप करनि था न, उहे सभु जाते बि आहिनि उहे बाप दादा जी छत्र छाया जे हेठि आहिनि। सभी आत्माऊं ऐं सभु सेफली पंहिंजे पंहिंजे सही स्थान ते लौटनि थियूं। त असां इहे संकल्प कंदासीं न बाबा खे यादि करे, त उन्हनि ताईं बाबा जी लाइट वेंदी ऐं उन्हनि खे उहो फ़रिश्तो रूप जीअं नज़र ईंदो। त इहे कॾहिं थींदो? जॾहिं असां हीअं सेवा कंदासीं। हाणे कुझु टाइम लॻियो हाणे तव्हां हेॾो रोटी था ठाहियो, इहे था करो, विच विच में संकल्प करो, बसि बाबा खे हिकु सेकेंड देर सां निहारो थी बाबा खे यादि करे ऐं संकल्प करो, विश्व में लाइट फैलायो। हिकु सेकेंड में तव्हांजो फ़रिश्तो स्वरूप वियो, कार्य कई ऐं अची वियो। तव्हां एॾो माण्हू एॾो ख़र्चो करे वेंदा आहिनि कंहिंसां मिलण लाइ, त चलो ठीकु आहे वञिणो पवंदो आहे माण्हुनि खे, लेकिन सॼो ॾींहुं त न वञी सघंदा आहियूं न। सॼो ॾींहुं त माण्हू टेंशन कंदो न, पतो लॻियो फलाणे खे कैंसर आहे, संबंधी कोई नज़दीक जो आहे, त केॾो मन में वीचार हलंदा आहिनि, केॾो लॻंदो आहे वञा 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 वञा, देरि सां छा वञा। हिकु सेकेंड बाबा खे यादि करे हुन आत्मा वटि वञो, हुनखे लाइट माइट ॾियो, वापसि अची वञो, बसि। शिव बाबा ईअं ई त कंदा आहिनि। त बाबा चवनि था की हाणे अहिड़ी धूम मचायो, अहिड़ी धूम मचायो, इन ते रिसर्च
पोइ माण्हू हिन ते रिसर्च कंदा। लेकिन तव्हां सभिनि जो साक्षात्कार मथां खां हेठि ईंदो ई, तव्हां सभिनि जो साक्षात्कार मथां खां हेठि ईंदा ई रहंदा, सम्झंदा ई उहे ई ब्रह्म कुमार कुमारियूं जो फ़रिश्ते स्वरूप में साक्षात्कार कराइनि। अंतवाहक शरीर सां चकर लॻाइण जो अभ्यास करो। अहिड़ो समय ईंदो जो प्लेन बि न मिली सघंदो, अहिड़ो समय नाज़ुक अचिणो आहे, है ना। ये भी अभ्यास ज़रूरी है। ॾिसो, अंत में अगरि तव्हांखे मधुबन वञण जो चांस न मिले त तव्हांखे कोई बस न मिले, श्री वैसे त बाबा चईंदा आहिनि हिकु लास्ट बस हलंदी, हिकु लास्ट ट्रेन हलंदी, हिकु लास्ट प्लेन हलंदो, लेकिन तव्हांजी सेवा हिते ई हुजे त अंत समय पोइ तव्हां पंहिंजे लाइट जे शरीर में से मर्ज करे मधुबन पहुची सघंदा आहियो, या तव्हांखे लॻंदव कि मूंखे मधुबन वञिणो आहे, मधुबन वञिणो आहे। हिते तव्हांखे साक्षात्कार कराइणो आहे माण्हुनि खे, ऐं तव्हां सोचो मूंखे मधुबन वञिणो आहे, त कराए सघंदा? त बाबा जी असांखे चवनि था कि हाणे असांखे छा करिणो आहे, ये अभ्यास करो, ये अहिड़ो अभ्यास करो जो प्रैक्टिकल में सभु ॾिसी करे मिली करे अचनि, ॿिया बि अनुभव करनि कि हा ये असां वटि उहे ई फ़रिश्ता आया हुया। पोइ ढूंढण निकिरंदा फ़रिश्तनि खे, पोइ ढूंढण निकिरंदा फ़रिश्तनि खे। त एतिरो सभु फ़रिश्ता चक्कर लॻाईंदा त छा थी वेंदो? अगरि एतिरो सभु फ़रिश्ता चक्कर लॻाईंदा त छा थी वेंदो? ऑटोमेटिकली सभिनि जो अटेंशन वेंदो, सभी साकारी सां गॾु गॾु आकारी सेवा बि, त हाणे साकारी सां गॾु गॾु आकारी सेवा बि खपे। साकारी सां गॾु गॾु आकारी सेवा बि ज़रूरु खपे। अच्छा, हाणे अमृत वेले शरीर सां डिटैच थी करे चक्कर लॻाए, त लॻाइजो। सिर्फ़ु अमृत वेलो ई त अभ्यास करिणो आहे, लेकिन पोइ विच विच में चक्कर कीअं लॻाईंदा? हिकु सेकेंड में अशरीरी थी करे संकल्प करो बसि। वो तव्हांजी संकल्प शक्ति, बाबा खे यादि करे असां संकल्प कंदासीं न, असांजी संकल्प शक्ति लाइट जो शरीर ठही करे माण्हुनि खे लाइट मां ॾींदी, हुनखे फ़रिश्तो चइबो आहे। के बाबा ॿियो हिकु प्रश्न पुछे, सभिनि खां वॾे ते वॾी सेवा कहिड़ी आहे जो तव्हां रूहानी सेवादारनि खे ज़रूरु करणी आहे? बाबा प्रश्न पुछे, पोइ बाबा उत्तर ॾिनई, कंहिंजो दुख वठी करे सुख ॾियण। दुख हरता सुख हरता थी सघंदा आहियो न? कंहिंजो दुख हरे करे हुनखे सुख ॾियण, मतिलबु सम्झो कोई बीमार आहे, कोई दुखी आहे, तव्हां बाबा खे यादि करे उहो तव्हांखे दुख, कोई चईंदो न कि मां हिन सां ॻाल्हाईंदी आहियां न त मां हल्की थी वेंदी आहियां, ऐं साम्हूं वारो दुखी थी वेंदो, त मतिलबु तव्हां हुनजो दुख त हरे छॾियो, लेकिन पाण वटि न रखो, तव्हां बाबा खे ॾेई छॾियो, है न। तव्हां सुख जा सागर बाप जा ॿार आहियो न, त जो बि मिले न हुननि खे सुख ॾींदा वञो, सुख वठंदा वञो। हाणे दुख कीअं हरंदव? तव्हां वटि कंहिंजो फोन हुजे, कोई तव्हांखे पंहिंजो दुख जी ॻाल्हियूं ॿुधाए, हिकु घंटो वेही न ॿुधजो, हा हुन ॿुधाई तव्हांखे, तव्हां हुन समय बाबा खे यादि करे बाबा खे ॿुधाईंदा वञो, बाबा खे चईंदा वञो, ईअं न हुनजो दुख वठी असां भारी थी वञूं। असांखे बाबा खे ॿुधाइणो आहे, हुनखे बि चइणो आहे, कोई ॻाल्हि कोन्हे, सभु ठीकु थी वेंदो। ॾिसो, असांखे बाबा मतिलबु परम पिता ईअं ॿुधाईंदा आहिनि, ईअं ॿुधाईंदा आहिनि, तूं बि ईअं कर, तव्हां बि ईअं करो, बसि ख़तमु ॻाल्हि। त हुनजो दुख बि हरे छॾियो, हुनखे सुख बि ॾिनो, ऐं असांखे बि सुख मिली वेंदो, ॿियनि जो दुख हरे करे बाबा खे ॾेई असांखे बि त दुआयूं मिलंदियूं त सुख मिलंदो न। कंहिंखे दुख ॾेई करे सुख ॾियण
कंहिंजो दुख वठी करे सुख ॾियण इहे ई सभिनि खां वॾे ते वॾो महापुण्य जो काम आहे। लेकिन ध्यानु ॾिजो, असां दुख खे वठी भारी न थियूं, असांखे उहो दुख बाबा खे ॾेई छॾिणो आहे कि बाबा हिन आत्मा खे हीअ तकलीफ़ आहे। अहिड़ो पुण्य कंदे कंदे तव्हां पुण्य आत्मा ठही, अहिड़ो पुण्य कंदे कंदे तव्हां पुण्य आत्मा ठही। अच्छा, ओम शांति। बाबा खे याद करो।